मीरपुर माथिलो ख़ालिद हुसैन शेख। मीरपुर माथिलो मुबैना क़त्ल थियल फ़कीर मोहम्मद लाशारी जे वारसन सां ताज़े जो सिलसिलो जारी आहे। चीफ सरदार जलाल खान लाशारी गोठ इस्लाम लाशारी पहुंची ताज़ियत कई। लाशारी क़ौम निंधण की नाहे, बिरादरी सां दुख सुख में गॾायूं। जलाल खान लाशारी। ख़बर मूजिब 3 ॾींहं पहिरियां जलपाणी लाशारी झेड़े में मारिजी वियल फ़कीर मोहम्मद लाशारी जे वारसन सां चीफ सरदार जलाल खान लाशारी गोठ इस्लाम खान लाशारी तॾे ते पहुंची ताज़ियत कई। उन मौक़े ते हुन चयो त लाशारी क़ौम निंधण की नाहे, संदन जे हर दुख सुख में गॾायूं। लाशारी बिरादरी जो को बि फ़र्द अकेलो नाहे। हुन चयो त ज़िले इंतज़ामिया खे घुर्जे त मामले खे हल तरफ़ वठी वञे त जीअं वधीक नुक़सान न थी सघे। उन मौक़े ते सालिक हुसैन लाशारी, शाह अली लाशारी, अहसान खान लाशारी, हाजी बचन लाशारी ऐं ॿिया मौजूद हुआ। आलम